सहाबी फरमाए तो हज़रत बर्रा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला तो मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुयासीं। हिकिड़ो अंसारी सहाबी हो जंहिंजी वफ़ात थी वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु वियासीं। असां हुनखे दफ़नायूं पिया, क़बर जे अंदरि विझूं पिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पासे सां वेठा हुया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठि वेठा हुया। काफ़ी साहब इकराम पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु वेठा आहिनि। नबी साईं जे हथ में हेतिरी काठी आहे, उन काठी सां नबी साईं जो चहिरो मुबारक हेठि आहे, हीअं ज़मीन खे खोटनि पिया। पाण हीअं चहिरो मुबारक पंहिंजो मथे खणी करे 3 दफ़ा जुमिलो फरमायो, ए इंसानो अलाह खां क़बर जे अज़ाब जी पनाह घुरंदा कयो। घणा दफ़ा इहो जुमिलो फरमायो बाबा? 3 दफ़ा अलाह जे रसूल फरमायो, अलाह खां छा घुरंदा कयो? क़बर जे अज़ाब जी पनाह घुरंदा कयो। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं मोमिन माण्हू हिन दुनिया खे छॾींदो आहे, हिन दुनिया खे जॾहिं छॾींदो आहे, अल्लाह ताला हुन जे लाइ इंतज़ामात छा फरमाईंदो आहे? अल्लाह ताला अर्श तां हिकिड़ा फ़रिश्ता मोकिलींदो आहे, जंहिंजा चहिरा 24 जे चंड वांगुरु चमकंदा आहिनि। आला क़िस्म जो ख़ुशबूदार हिकिड़ो कफ़न खणी करे ईंदा आहिनि। काथां? उतां अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ आसमान तां हिकिड़ो आला क़िस्म जो ख़ुशबूदार कफ़न खणी ईंदा। पोइ हाणे उहे छा कंदा? उन मोमिन माने जे साम्हूं अची करे सेरांदी ॾांहुं वेही रहंदो फ़रिश्तो। छा चवंदो? या अय्युहा नफ़्सुल मुतमइन्ना, ए मुतमइन नफ्स इरजिई इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया। हाणे जो अचो था पंहिंजे रब जी तरफ़ मोटूं। इन हाल में इहो राज़ियत मर्ज़िया, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात गिरामी तोखां राज़ी, तूं उन खां राज़ी आहे। फदखुली फी इबादी वदखुली जन्नती, अल्लाह जे ख़ासि माननि जे अंदरि शुमार थी वञ ऐं रब जी जन्नत जे अंदरि। पोइ किन रिवायतुनि जे अंदरि ईंदो आहे त उहे फ़रिश्ता जेके ईंदा आहिनि, फितरी तौर ते इंसान खे मरण कबाद जाए दुनिया में हुनजो वक़्तु लॻल आहे त उनखे हिकिड़ी कवाद थींदी आहे, नापसंद ॻाल्हि ईंदी आहे। पोइ फ़रिश्ता हुनखे वेठा हूंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि। खोड़ सारा अहिड़ा वाक़िया दुनिया जे अंदरि जेके माण्हू वफ़ात करे अॻ में उन्हनि ॿुधाया। असांजे मदरसे जो हिकिड़ो कारी साहिबु हुते पढ़ाईंदो हुयो। पोइ जॾहिं वीचारो वफ़ात करे वियो, उनजे मुतालिक़ चए पियो त राति जो उन माना पंहिंजे लेखे ॻाल्हाए, फर्स्ट क्लास ज़बरदस्त नौजवान हुयो। माना सुबुह जो उन वीचारे वफ़ात कई आहे, राति जो ॻाल्हाए पियो। तॾहिं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे चई, हा ॾे हाल वाल, पोइ छा कयूं? त घरवारी चुस कंहिंसां ॻाल्हाईंदो? चई तोसां न, मुंहिंजो दोस्त वेठो आहे, मां हुन सां कचहरी कयां। चल अल्लाह ताला हर कंहिंखे सुठो ऐं भलो मुख़लिस दोस्त अता फ़रमाए क़बर जे अंदरि, जेको तव्हां असां सां गॾु हुजे। त इहे शयूं दुनिया जे अंदरि आहिनि। त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पोइ फ़रिश्ता अची करे हुनजे साम्हूं वेहंदा, उनखे अची करे आख़िर जी तरग़ीब ॾींदा। हीअ दुनिया कंहिं क़िस्म जी न आहे जिते हर हमेशह ॾुख ऐं तकलीफ़ आहे, ग़म ऐं परेशानी आहे, मुसीबतुनि जा पहाड़ आहिनि। कॾहिं कहिड़ो मसइलो आहे, अचो त हाणे रब जी तरफ़ हलूं। हीअ मौत ख़ुदा सां मिलाइण जो ज़रियो आहे। तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कहिड़ो माण्हू आहे जेको रब जी मुलाक़ात खां इनकार करे? तॾहिं साहब इकराम फरमाया, अल्लाह जे रसूल को बि न आहे। छो जेको चाहे थो रब सां मुलाक़ात करणी आहे, उनखे हिकिड़ी मंज़िल तय करणी आहे, जंहिंजो नालो मौत आहे। उहा मंज़िल तय करे हलियो वेंदो त पंहिंजे रब जी मुलाक़ात वञी करे कंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? उनजो नालो छा आहे बाबा? उनजो नालो मौत आहे। त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पोइ उन मोमिन बाने जे जिस्म मां रूह निकिरंदो आहे। उनजे जिस्म मां रूह जे निकिरण जी कैफ़ियत अल्लाह जे रसूल फरमायो, मश्कीज़ हुजे उनखे सुराख लॻायो, आराम सां जीअं पाणी निकिरी वेंदो आहे, ख़बर ई न पवंदी आहे। उन मोमिन बाने जे रूह खे खणी करे उन जन्नत मां आयल फर्स्ट क्लास जेको लिबास कफ़नारो ख़ुशबूदार हूंदो आहे, उनजे अंदरि उनजे रूह खे विझंदो आहे। हाणे फ़रिश्ता उनजे रूह खे खणी करे आसमान जे पहिरियां आसमान ते पहुचंदा। तॾहिं उहो पहिरियां आसमान वारा फ़रिश्ता चवंदा, केरु आहे? चई फलाणो पुटु फलाणे जो आहे, जंहिं सॼी ज़िंदगी ख़ुदा खे राज़ी करण जे अंदरि गुज़ारी। जंहिं सॼी ज़िंदगी छा कयो? अल्लाह खे राज़ी करण जे अंदरि गुज़ारी आहे। हीअ उहो त रिवायतुनि जे अंदरि अचे थो, आसमान जा फ़रिश्ता गॾिजी करे उन रूह जी ज़ियारत कंदा आहिनि त हीउ कहिड़ो ख़ुशि नसीब आहे जंहिं रब खे राज़ी करण जे अंदरि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे। ॿिए आसमान ते बि साॻियो मामिलो, टे आसमान ते बि साॻियो मामिलो, चौथे पंजे छहें सतें आसमान ते रब जो ऐलान थींदो आहे, मिनहा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। मुंहिंजो वाइदो आहे, मां हिनखे मिटी मां पैदा कयो आहे, वरी मां हिनखे मिटी में मोटाईंदुमि। व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा, वरी क़यामत जे ॾियारे मां इनखे मिटी मां उथारींदुमि। मुंहिंजे हिन बाने जो रूह इल्लीजीन जे अंदरि दाख़िल कयो वञे, वापसि कयो वञे, जेको मां रब वाइदो कयो आहे। हाणे हिन जो रूह वरी क़बर जे अंदरि जॾहिं मोटी आयो, हाणे क़बर जे अंदरि आयो आहे, हिन जा मिट माइट हलिया विया, हाणे अकेलो तनहा पियो आहे। जिस्म जे मथां हे अरबन ऐं ख़रबन जो मालिक हुयो, ॿ कपिड़ा ख़ुदा जंहिंखे नसीब करे उहे कपिड़ा हुनखे पातल आहिनि। हाणे क़बर जे अंदरि सुतो पियो आहे, अची विया फ़रिश्ता सवाल कंदा, मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे? मोमिन आहे, परहेज़गार आहे।
ठपाठप जवाब दींदो, रब मुंहिंजो रब्बी अल्लाह, मुंहिंजो रब केरु आहे? ॾाढा ॻाल्हायो, अल्लाह आहे। तो अल्लाह खे अल्लाह सम्झो त क़ब्र में अल्लाह जो जवाब तुंहिंजी ज़ुबान मां निकिरंदो। पर जे रब जी बंदगी अख़्तियार न कई त क़ब्र में रब जो जवाब न ॾेई सघंदे। ॿियो हुन खां सवाल थींदो, मां दीनु का, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? ज़बरदस्त तरीक़े सां जवाब ॾींदो, दीनी अल इस्लाम, मुंहिंजो दीन ऐं मज़हब इस्लाम आहे, जेको मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो आहे। उन खां पुछा कंदा, तो तालीम कहिड़ी पढ़ी आहे? चवंदा, मां क़ुरान पढ़ियो आहे, इन क़ुरान जे मथां अमल कयो आहे। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ पुछंदा, ॾे हाल अहवाल, अल्लाह जे रसूल जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? तॾहिं चवंदो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो अल्लाह जो रसूल आहे, जंहिं असांजी रहनुमाई कई, जंहिं असांखे रस्तो ॾेखारियो, जंहिं असांखे हर मामलात ऐं मसाइल ॿुधाया, असां उनजे मथां अमल कयोसीं। तॾहिं आसमान तां रब जे तरफ़ां हिकिड़ो निदाए आवाज़ ईंदो, मुंहिंजे बाने सच चयो आहे, मुंहिंजे बाने जी क़ब्र खे कुशादो कयो वञे। उनजी क़ब्र 7 अलाए के जेसीं ताईं उनजी नज़र वेंदी आहे, तेसिताईं रब उनजी क़ब्र खे कुशादो फरमाईंदो आहे। आला क़िस्म जी जन्नत जी ख़ुशबू, सुतो त ज़मीन जे अंदरि पियो आहे, तॾहिं उहो ख़ुशी जे अंदरि जेको मुर्दो हूंदो आहे टपारींदो आहे। फ़रिश्तनि खे चवंदो आहे, मूं मां हथ कढो, मां पंहिंजे भाउ खे ॿुधायां त अॼु मां कहिड़ो कामयाबु आहियां। जेको भाउ मुंहिंजे मथां खिलंदो, अड़े मौलवी न थी जाए, माण्हू मथां सुभाणे तोखे टोकूं मयारूं ॾियनि, हर वक़्तु ॾिस निमाज़ लॻी पई आहे, हर वक़्तु ॾिस तुंहिंजी ज़ुबान जे मथां क़ुरान जी तिलावत आहे, हर वक़्तु ॾिस तुंहिंजी ज़ुबान जे मथां ज़िक्र अज़कार आहिनि। असां दुनियादार आहियूं, तो वटि का बि शइ कान्हे का, मां वञा पंहिंजे भाउ खे ॿुधायां त मां केॾो जेको आहे ख़ुशि नसीब आहियां, मां पंहिंजी घरवारी खे ॿुधायां। चवंदा उहो वक़्तु हुनजो ईअं गुज़री वेंदो जीअं बरक़ात नफ़िल हूंदा। हेॾा हज़ार साल दुनिया जा गुज़री विया, हुनजो वक़्तु बरक़ात नफ़िल वारो इजो क़यामत जो ॾियारो थींदो आहे। जीअं क़ब्र में ख़ुदा हिन जी हिफ़ाज़त कई आहे, तीअं अल्लाह ताला आख़िरत में बि हुनजी हिफ़ाज़त थो फरमाए।